कराची मोहम्मद शाह कब्रिस्तान में सेवरेज की लाइन टुटण सबब समूरो गंदो पानी कब्रिस्तान अंदर दाख़िल। कराची के नॉर्थ वारे इलाके में वाक़े क़दीमी कब्रिस्तान में वाटर बोर्ड ऐं KMC जी नाअहली सबब सेवरेज जो लाइन टुटण सबब गंदो पानी कब्रिस्तान अंदर काहे पियो। पानी कब्रिस्तान अंदर दाख़िल थियण करे क़बरूं ज़मीन अंदर ई दबजी वयूं, जॾहिं त कुछ क़बरूं पानी जे वर चढ़ण सबब एक पासो हेठ किरी पयूं। इंतज़ामिया जी नाअहली ते इलाइक़े वासियुनि में सख़्त कावड़ जी लहर।